نحمده ونصلي على رسوله الكريم خلاصۃ القرآن متکلم اسلام مولانا محمد الیاس گھمن حفظ اللہ جے بیان کردہ اردو کا سندھی ترجمو سپارہ نمبر 16 جے اندر سپارہ نمبر 15 ऐं 16 جے آخر میں حضرت موسیٰ علیہ السلام ऐं حضرت خضر علیہ السلام جو قصو ہلیو پے حضرت موسیٰ علیہ السلام حضرت خضر علیہ السلام سے ملاقات کا پو حضرت خضر علیہ السلام انہوں کے فرمایو تو تمام موسیٰ کون ہلی سگندو تمام برداشت کون کرے سگندو ان کا پو حضرت خضر علیہ السلام بیڑی جو تختو کڈیو کہ ایکڑی جگہ تے بھت سیدھی کیاؤں ایکڑی جگہ تے چھوکرے کے ماریوں ان جی وجوہات حضرت موسیٰ علیہ السلام کے بدھایوں وہ حضرت موسیٰ علیہ السلام کے تسلی تھی بہرحال ان قصے کے ذکر کیو ان کا پو سورہ مریم ہے سورۃ المریم کے اندر اللہ تبارک و تعالی توحید باری تعالیٰ ऐं क़यामत जी जज़ा सज़ा जो ज़िक्र फरमायो आहे। तौहीद बारी ताला ऐं क़यामत जी जज़ा सज़ा जे ज़िक्र खां पोइ अल्लाह तबारक व ताला मुख़्तलिफ़ अंबिया जो ज़िक्र फरमायो ऐं उन खां वहदानियत जे सबूत ते दलाइल पेश कया आहिनि कि अल्लाह तबारक व ताला इहो इशारो फरमायो त जेके बि नबी आया उन्हनि दावत ॾिनी आहे अल्लाह वहदहु ला शरीक आहे। अल्लाह जी वहदानियत ते अल्लाह तबारक व ताला उहे ज़िक्र फरमाया त उन्हनि जो कमु हुयो अल्लाह जे तरफ़ ख़ालिस छॾणु। उन खां पोइ अल्लाह तबारक व ताला मुख़्तलिफ़ अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा क़िसनि जो ज़िक्र फरमायो जीअं त हज़रत यहया अलैहिस्सलाम हज़रत ईसा अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम उन खां अलावा हज़रत इस्माईल ऐं हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो ज़िक्र बि फरमायो। हिन अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र फरमायो इन सूरह मरियम जे अंदर। उन खां पोइ सूरत तहा जे अंदर अल्लाह तबारक व ताला उसूल दीन जो ज़िक्र फरमायो दीन जा जेके उसूल आहिनि उन्हनि जो ज़िक्र फरमायो ऐं उन खां अलावा अल्लाह तबारक व ताला सूरत तहा जे अंदर दावत में मुशक़त जेकॾहिं अची वञे त उन ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला तसल्ली ॾिनी त जेकॾहिं दीन अल्लाह तकलीफ़ अचे इहा त पहिरें नबियुनि खे बि आई हुई अव्हां तसल्ली रखो अल्लाह तबारक व ताला जी ज़ात अव्हां सां गॾु आहे। तसल्ली ॾियण सां मुराद आहे त तसल्ली ॾियण खां मुराद सिर्फ़ु इहो ई हूंदो आहे त अॻियो जेकॾहिं मुशक़त में आहे त उनखे तसल्ली अची वञे त इहो कमु सिर्फ़ु मूंसां न आहे इहो पहिरीं बि थी चुको आहे। जीअं कई सिपारा में तज़किरो गुज़री चुको आहे त बनी इसराइल वग़ैरह जेके हुया उहे नबियुनि खे नाहक़ क़तल कंदा हुया। अल्लाह तबारक व ताला असांखे अंबिया खे मासूम मञण ऐं उन्हनि जी क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व ताला ख़त्म नबूवत जे सदक़े असांजी कामिल मग़फ़िरत फ़रमाए ऐं ख़त्म नबूवत जी तहफ़्फ़ुज़ जे लाइ असांखे क़बूल फ़रमाए। बहरहाल अल्लाह तबारक व ताला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हिते तसल्ली ॾिनी तसल्ली ॾियण खां पोइ अल्लाह तबारक व ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़िसे खे बयानु फ़रमायो आहे। हिन सूरत में तक़रीबन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़िसे खे तफ़सीलन ज़िक्र कयो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो पैदा थियणु फ़िरऔन जी दुश्मनी उन जो ज़ुल्म केतिरे हद दर्जे ताईं हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो पैदा थियणु अल्लाह ताला उनखे पैदा कयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालदा खे हुकुम थियो त इनखे जेको आहे संदूक में विझी करे पेटी में विझी करे वाह में लोड़े छॾियो। उनखे लोड़े वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हलंदे हलंदे फ़िरऔन जे घर पहुता अने उनजी घरवारी उनखे परवरिश कई आहे। बहरहाल क़िसो मुख़्तसर हज़रत मूसा अलैहिस्सलाम खीर न पियो पए वरी उनखे जेको आहे पंहिंजी वालदा ॾांहुं मोटाइणु वरी उन खां पोइ जवानी में जेको आहे हिकु माण्हूअ खे मुको आहिनि त मुक सां उहो माण्हू मरी पियो हो। उन खां पोइ वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मंझि ॾे वञणु वरी उते हज़रत शुआइब अलैहिस्सलाम जी न्याणियूं बीठियूं हुयूं खूह ते। उनखां पुछी तव्हां छो बीठा हो? पोइ उन्हनि खे वरी फ़रमायो त असां ढोल नथा कढी सघूं बाल्टी खूह मां नथा कढी सघूं सो इन जे करे असां इंतज़ार में आहियूं त जेकर असांखे वारो अचे त असां कढंदासीं। उन खां पोइ मूसा अलैहिस्सलाम जे ॿकरियुनि खे पाणी पीआरियो उन छोकिरियुनि वञी घर उन न्याणियुनि वञी घर ॻाल्हि कई। हज़रत शुआइब अलैहिस्सलाम वरी उनखे घुरायो। बहरहाल आख़िर में उन्हनि जी शादी थी। अल्लाह तबारक ताला उनखे मौजज़ात ॾिना ऐं अल्लाह तबारक व ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़िसे मां असांखे इन्हनि शयुनि ॾे इशारो फ़रमायो त अल्लाह तबारक व ताला जेकॾहिं को ज़ुल्म करे थो अल्लाह तबारक ताला जी ज़ात अहिड़ी आहे जेकी तव्हांखे निजात ॾेई सघे थी ऐं अल्लाह ताला जी ज़ात बिल्कुलु निजात ॾींदी बि आहे। त अल्लाह तबारक व ताला जेको सो इन मां जेके इनाम ॾिना हुया
فرعون کھا जेके निजात ॾिनी जेके हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इनाम ॾिना उन मां फिरौन जी जेको ज़ुल्म हुयो उन खां अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे निजात ॾिनी ऐं माण्हुनि जे दिलनि में अल्लाह तबारक ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी मोहबत विझी छॾी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी मोहबत माण्हुनि जे दिलनि में पियल हुई, उन जे करे अल्लाह तबारक व ताला उन खां बाद में अल्लाह तबारक व ताला उन जी ख़ुसूसी तरबियत जो ज़िक्र बि फ़रमायो, कीअं तरबियत थी, उनखे खीर पीअण जो किसो, वरी मदियन ॾांहुं वञण जो किसो, बहरहाल किसो तफ़सील आहे। अल्लाह तबारक व ताला हिन सूरत जे अंदरि इन खे ज़िक्र फ़रमायो आहे। ऐं उन खां अलावा जेको सो आख़िर में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो हमकलामी थी, अल्लाह ताला खां हमकलामी जो शरफ़ मिलियो, इन जे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे कलीमुल्लाह चयो वेंदो आहे त अल्लाह सां कलाम कयूं। ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व ताला क़ुर करीम खां मुंहुं मोड़ वारनि जे लाइ क़ुर करीम खां मुंहुं मोड़ वारनि जे लाइ अल्लाह तबारक व ताला ज़िक्र फ़रमायो, वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा। जेको अल्लाह जे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो, अल्लाह फ़रमाए थो मां उन्हनि खे मां उन्हनि जी ज़िंदगी खे तंग करे छॾींदुसि, ऐं क़यामत ॾींहुं उथंदा त उहे अंधा थी करे उथंदा। अल्लाह तबारक व ताला मूंखे अव्हां खे अल्लाह जी कामिल ॿुधायल तरीक़े ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।